मिसाल था वठूं त असां वटि हिकिड़ी एंगल आहे, एंगल ए बी ऐं सी। त इहा एंगल असां ठाहियूं था त इन खे असां शुरू कयूं था बी खां। त बी खां हिकिड़ी लाइन आहे जेका आहे ए, ऐं उनखां पोइ हिकिड़ी लाइन निकिरे थी जेका आहे सी। हाणे इन्हनि ॿिन्हिनि जे विच में हिकिड़ी एंगल आहे, ऐं इन खां अलावा असां हिकिड़ी ॿी एंगल था खणूं त एंगल डी बी ए। हाणे इहा एंगल बि जेका आहे इहा बी खां शुरू थिए थी पई, त असां हिकु लकीर था खणूं, जेका लकीर था रखूं डी। त डी बी ऐं ए जे विच में बि हिकिड़ी एंगल आहे। हाणे मिसाल सां इहो था खणूं त जेका असांजी डी बी ए एंगल आहे उनजो जेको दर्जो आहे उहो आहे 40 डिग्रीज़, यानी 40 डिग्रियूं। हाणे हे 40 डिग्रीज़ खईंसीं, ऐं उनखां पोइ जेका असां वटि एंगल आहे ए बी सी, उहा असां तसवुर था कयूं त उहा बराबरि आहे 50 डिग्रीज़ जे, यानी 50 डिग्री जे। हाणे हे ॾिसो त असां वटि जेका लाइन आहे बी सी ऐं ए बी ऐं बी डी, त ए ऐं बी जेका आहे इहा ॿिन्हिनि खे कटे रही आहे ऐं विच में आहे इन ॿिन्हिनि जे। त मतिलबु इन जे अपोज़िट में ऐं सां गॾु 2 डिग्रियूं आहिनि, हिकिड़ी 50 डिग्री आहे, हिकिड़ी 40 डिग्री आहे। त अहिड़ा 2 एंगल्स जेके हिक ॿिए सां गॾु हुजनि उन्हनि खे चइबो आहे एडजेसेंट एंगल्स। एडजेसेंट एंगल्स यानी जेके एंगल्स हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं हुजनि। त अहिड़नि एंगल्स खे असां छा चवंदा आहियूं? असां अहिड़नि एंगल्स खे एडजेसेंट एंगल्स चवंदा आहियूं। जीअं हाणे जेका लाइन ए बी आहे उनजे अॻियां 40 ऐं उनजे हेठियां 50 डिग्री आहे, त इहे ॿई एंगल्स 40 ऐं 50 हिक ॿिए जे एडजेसेंट आहिनि। असांखे ख़बर आहे त ए बी सी 50 आहे ऐं ए बी डी 40 आहे। त हाणे असां ॻोल्हणो आहे त डी बी सी जेका एंगल आहे उहा केतिरी थींदी। त उहा जेका एंगल आहे, जेका अगरि मां हिकिड़ो प्रोटेक्टर ठाहियां ऐं उन प्रोटेक्टर जे ज़रिए उनखे कढां, त इहा जेका असांजी एंगल आहे डी बी ऐं सी, जेको मतिलबु असांजो जेको वॾो ट्रायंगल आहे उन में अगरि असां ॾिसूं त इहा बराबरि थींदी, जेका 2 एडजेसेंट एंगल्स आहिनि, हिकिड़ी 50 डिग्री वारी ऐं ॿी 40 डिग्री वारी, इन ॿिन्हिनि जे जोड़ जे बराबरि थींदी। मतिलबु त 40 ऐं 50 इहा 90 डिग्री थींदी। ऐं असांखे ख़बर आहे त जेका 90 डिग्री हूंदी आहे उनखे असां छा चवंदा आहियूं? उनखे असां राइट एंगल चवंदा आहियूं। अच्छा, हाणे 2 एंगल्स, कहिड़ियूं बि 2 एंगल्स जंहिंजो जोड़ या जंहिंजो जमा करण सां असांखे 90 डिग्री मिले, अहिड़ियुनि एंगल्स खे असां कॉम्प्लीमेंट्री एंगल्स बि चवंदा आहियूं। जीअं हाणे असां वटि ए बी सी ऐं ए बी डी, इहे ॿई जेके एंगल्स आहिनि इन ॿिन्हिनि जो जेको जोड़ हुयो, जेको जमा हुयो, उहो 90 डिग्री हुयो। त मतिलबु इहे ॿई एंगल्स कॉम्प्लीमेंट्री एंगल्स आहिनि। इन्हनि खे असां कॉम्प्लीमेंट्री एंगल्स बि चई सघूं था, छाकाणि त जेको डी बी ए एंगल आहे ऐं जेका असां वटि ए बी सी एंगल आहे, इन ॿिन्हिनि खे जमा करण सां असांखे 90 डिग्री मिले थी। हिकिड़ी जी वैल्यू हुई 40 ऐं ॿी जी वैल्यू हुई 50, ऐं 40 जमा 50 थींदो आहे 90। त मतिलबु इहा जेका एंगल आहे डी बी ऐं सी वारी, इहा 90 डिग्री आहे ऐं हिकिड़ी राइट एंगल आहे। पर जेका इहा एंगल आहे इहा ठहे थी जन ॿिनि नंढियुनि एंगल्स मां, उहे ॿई पाण में कॉम्प्लीमेंट्री एंगल्स छॾाइबियूं, छाकाणि त उन्हनि जो जोड़ 90 डिग्री आहे। असांखे ख़बर आहे त अगरि ॿिनि एंगल्स जे विच में 90 डिग्री जो दर्जो हुजे त उहे पाण में परपेंडिकुलर हूंदियूं आहिनि। त हिते असां चई सघूं था त जेका लाइन आहे डी बी, उहा परपेंडिकुलर आहे लाइन बी सी जे। त जीअं तव्हां ॾिसो था पिया त लाइन जेका बी डी आहे या डी बी चऊं, उहा परपेंडिकुलर आहे लाइन बी सी जे, छाकाणि त उन्हनि जे विच में जेको दर्जो आहे, जेका एंगल आहे, उहा 90 डिग्री आहे। असां हिनखे ईअं लिखी सघूं था त रे बी डी इज़ परपेंडिकुलर टू लाइन बी सी। ऐं परपेंडिकुलर जी इहा निशानी हूंदी आहे जेका बसि मतिलबु ईअं ॾेखारींदी आहे त हिकु लाइन आहे सिधी ऐं हुनजे हेठां ॿी हिकिड़ी लाइन आहे जेका हुनजे परपेंडिकुलर आहे। त इहा हिकिड़ी निशानी आहे जंहिंसां असां परपेंडिकुलर शो कंदा आहियूं। 2 लकीरूं जेके पाण में जोड़ करण सां 90 डिग्री थियनि, उन्हनि खे असां कॉम्प्लीमेंट्री या तकमीली ज़ाविया चवंदा आहियूं। पर उनखां अलावा बि कुझु लकीरूं हूंदियूं आहिनि। जीअं मिसाल हाणे मां हिकु लकीर ठाहियां थो, मिसालुनि खे नालो था ॾियूं त असां एक्स, वाए ऐं ज़ेड। त वाए खां इहा शुरू थिए थी पई, इहा हिकिड़ी एंगल आहे ऐं उन एंगल जो जेको दर्जो आहे उहो आहे 60 डिग्री। ऐं उनखां अलावा मां हिकिड़ी ॿी बि ठाहियां थो एंगल, त इन जो नालो असां रखूं था एम एन ऐं
ओ, त इहा एन खां शुरू थिए थी पई, त जेका एंगल एम एन ओ आहे इहा आहे 120 डिग्री। त हाणे इहा शइ यादि रहे त ॿ एंगल्स जेके जोड़ करण सां नवे ठाहिनि उन्हनि खे असां चवंदा आहियूं कॉम्प्लीमेंट्री एंगल्स या तकमीली एंगल्स। पर जेके ॿ एंगल्स, मिसाल जी हाणे हे एंगल आहे त हिकिड़ी आहे एम एन ओ जंहिंजो वैल्यू आहे 120 डिग्री, ऐं ॿी आहे एक्स वाई जी जंहिंजो वैल्यू आहे 60 डिग्री। त अहिड़ियूं ॿ एंगल्स जेके पाण में जोड़ करण खां पोइ 180 ठाहिनि, अहिड़ियुनि एंगल्स खे असां चवंदा आहियूं सप्लीमेंट्री एंगल्स या मुकमल एंगल्स। ऐं अहिड़े क़िस्म जी अगरि सप्लीमेंट्री एंगल खे असां ठाहींदासीं कंहिं प्रोट्रेक्टर जे ज़रिए, त असांजो अधु सर्किल यानी अधु जेको आहे सर्किल जो ठही वेंदो, छाकाणि त इहो 180 डिग्री ठाहींदियूं आहिनि सप्लीमेंट्री एंगल्स। हाणे यादि रहे त जेके ॿ एंगल्स पाण में जोड़ थी करे 90 ठाहिनि उन्हनि खे असां चवंदा आहियूं कॉम्प्लीमेंट्री एंगल्स, ऐं जेके जोड़ करे 180 ठाहिनि उन्हनि खे छा चवंदासीं, उन्हनि खे चइबो सप्लीमेंट्री एंगल्स। ऐं अगरि असां वटि ॿ सप्लीमेंट्री एंगल्स एडजसेंट हुजनि त असां वटि मुकमल सर्किल ठही वेंदो। हाणे अचो त कुझु सप्लीमेंट्री एंगल्स ठाहे था ॾिसूं। त मिसाल असां वटि ही हिकिड़ी एंगल आहे, असां हिन खे नालो था ॾियूं त ए बी ऐं सी, ऐं इहा एंगल शुरू थिए थी बी खां। ऐं हिकिड़ी ॿी एंगल आहे जंहिंखे असां नालो था ॾियूं डी बी ऐं ए। त हाणे हे जेका एंगल आहे, मिसाल सां खणूं था त हिकिड़ी जेका असां वटि ए बी सी आहे उहा 50 आहे, ऐं जेका डी बी ए आहे उहा 130 आहे। त 50 ऐं 130 जो असां जोड़ कंदासीं त असांखे 180 मिली वेंदो। त मतिलबु इहे ॿई जेके एंगल्स आहिनि ए बी सी ऐं ए बी डी, इहे पाण में सप्लीमेंट्री आहिनि। त असां लिखी सघूं था त जेको मयर या वैल्यू ऑफ जेको डी बी ए आहे ऐं वैल्यू ऑफ ए बी सी आहे उहो 180 जे बराबरि आहे। त मतिलबु इहे ॿई सप्लीमेंट्री एंगल्स आहिनि, ऐं उन सां गॾोगॾु इहे एंगल्स एडजसेंट बि आहिनि। एडजसेंट असां पढ़ी आया हुआसीं, उन्हनि एंगल्स खे चइबो आहे जेके हिक ॿिए सां लॻोलॻ हुजनि या हिक ॿिए सां गॾोगॾु हुजनि। त हाणे इहा जेका एंगल्स आहिनि ए बी सी ऐं डी बी ए, इहे पाण में सप्लीमेंट्री एंगल्स बि आहिनि ऐं इहे गॾोगॾु एडजसेंट एंगल्स बि आहिनि, छाकाणि त इहे मिली करे 180 ठाहिनि था। ऐं जेको डी बी सी आहे, जेका लाइन आहे डी बी सी, इहा हिकिड़ी सिधी लाइन आहे ऐं असां हिन खे चई सघूं था त इहा हिकिड़ी स्ट्रेट एंगल आहे। हाणे अचो त शयुनि खे वरी दोहिरायूं था, त हर उहे ॿ एंगल्स जेके हिक ॿिए जे लॻोलॻ हूंदियूं आहिनि उन्हनि खे असां एडजसेंट एंगल्स चवंदा आहियूं। ऐं अगरि उहे ॿई एडजसेंट एंगल्स 90 डिग्री जे बराबरि हुजनि त असां उन्हनि खे छा चवंदासीं, असां उन्हनि खे चवंदासीं त इहे कॉम्प्लीमेंट्री एंगल्स आहिनि, छाकाणि त उन्हनि जो जोड़ 90 डिग्री ठाहे थो पियो। ऐं उन्हनि जे जेके ॿाहिरीं एंगल हूंदी उहा बराबरि हूंदी 90 डिग्री जे, छाकाणि त उन्हनि ॿिन्हिनि मिली करे 90 डिग्री ठाही। ऐं उनखां अलावा जेके ॿ एंगल्स पाण में मिली करे 180 दर्जा ठाहिनि त उन्हनि ॿिनि एंगल्स खे सप्लीमेंट्री एंगल चइबो आहे। उमेदु आहे तव्हांखे सप्लीमेंट्री ऐं कॉम्प्लीमेंट्री एंगल सम्झ में अची विया हूंदा।